कंदासीं जलाल चांडे जे सखाफ़त जे बारे में। दोस्तों, जलाल चांडियो हींअर त हिन दुनिया मां वॾाॾाणो करे वियो, लेकिन उन जा पुट अॼु ताईं बि उन जे मिशन ऐं उन जे सखाफ़त खे अॼु ताईं बि जेको आहे सो उजागर कनि पिया। जलाल चांडे जी वाहिद औताक हुई ज़िले मोरे में जेको शहर फुल जेको ॻोठ बि सॾिजे थो, जंहिंमें जलाल चांडियो रहाश पसीर हुयो ऐं जलाल चांडियो उते जेको आहे सो पैदा थियो। दोस्तों, जलाल चांडियो हिकु बहितरीनु इंसानु थियो। जलाल चांडियो जॾहिं वॾो थियो त शौक़नि सां गॾोगॾु जलाल चांडे खे हिकु सखाफ़त जो तमामु घणो शौक़ु हुयो। जलाल चांडियो पंहिंजे औताक सुबुह वारी मानी वेंदे मंझंदि ताईं उहा मानी हलंदी हुई, मखियल मानी ऐं लस्सीअ जो ॿाहिराड़ीअ में दौरु हूंदो हुयो। उन टाइम में भले 1000 माण्हू अची वञे, 100 माण्हू अचनि या 10 माण्हू अचनि, जलाल चांडियो तमामु घणो ख़ुशि थींदो हुयो महिमाननि खे ॾिसी। ऐं जलाल चांडे जे औताक ते उन टाइम बि मखियल मानी ऐं लस्सी धड़ाधड़ हलंदी हुई ऐं माण्हू जेके मुसाफ़िर हुया, जेके ओस पास जा ग़रीब हुया, उहे अची जलाल चांडे जे औताक ते लस्सी मानी खाई ऐं जलाल चांडे खे दुआऊं ॾींदा हुया। दोस्तों, जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे गॾोगॾु फिलाई कम बि तमामु घणा शुरू करे छॾिया हुया। ग़रीबनि जी मदद करणु, ग़रीबनि खे मानी खाराइणु, ग़रीबनि खे माली मदद ॾियणु। दोस्तों, जलाल चांडे जो अॼु ताईं बि औताक तव्हां ॾिसंदव त भरियलु हूंदो ऐं जलाल चांडे जे पंहिंजे हयातीअ में बि जलाल चांडे जो औताक भरियलु हुयो। सवे माण्हू ऐं जेको आहे सो ॾहाका माण्हू अची उते मानी खाई ऐं जलाल चांडे सां मुलाक़ात करे पंहिंजे रस्ते ऐं पंहिंजे वतन जे तरफ़ वेंदा हुया हलिया। अॼु ताईं बि जलाल चांडे जा पुट 3 पुटनि जलाल चांडे जे उन मिशन खे ऐं जलाल चांडे जे उन अमल खे अॼु ताईं बि ज़िंदा कयो वेठा आहिनि। अॼु बि तव्हां वेंदव जलाल चांडे जे उते मज़ार ते या जलाल चांडे जे औताक ते त सवनि जी तादाद में माण्हू तव्हांखे ॾिसण में ईंदा ऐं औताक तव्हांखे भरियल ऐं खचा खच ॾिसण में ईंदो। दोस्तों, कलंदर बश्क जलाल जो पुटु आहे ऐं ॿिया बि जलाल जा 3 पुट आहिनि। उहे अॼु ताईं बि पंहिंजे औताक ऐं पंहिंजे पीउ जे विरासत खे संभालियो पिया अचनि। जलाल चांडे जा पुट बि सिंध जा हिकु बहितरीनु फ़नकार आहिनि ऐं उन्हनि जी बि जेको आहे सो बहितरीनु ॻाल्हि सिंध में हले थी ऐं जलाल चांडे जे निस्बत जे करे अॼु ताईं बि सिंध वासी जलाल चांडे जे पुटनि खे बि उहा ई इज़त ऐं उहा ई मोट ॾींदा आहिनि। त दोस्तों, जलाल चांडे जो औताक ऐं जलाल चांडे जी सखाफ़त अॼु ताईं बि 2025 में बि जारी और सारी आहे ऐं उन्हनि जे पुटनि जो चवणु आहे त असांजी जेतिरे ताईं हयाती आहे त असां पंहिंजे पीउ जे हिन मिशन खे ऐं हिन कम खे अॻिते वधाईंदासीं, पोइते हटणु न छॾींदासीं। त दोस्तों, इहो हुयो अॼोको वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।